अॼु मुसलमाननि जी हालत छा आहे, दिलि टुकड़ा टुकड़ा थिए थी। मुसलमाननि खे नमाज़ पढ़ंदे ॾिसूं था, दिलि टुकड़ा टुकड़ा थिए थी। अगरि उन्हनि जी इस्लाह कयूं था त चिड़नि था त तव्हां ठीको खयो आहे। अल्लाह क़बूल कंदो। अल्लाह रब्बुल आलमीन जी रहमत के सहाबिन खां वधीक कोई और सम्झण वारो नाहे। इहा तुंहिंजी ये दोस्त ग़लति फहमी आहे। दुनिया में मां मिसाल ॾिनुमि, काई बि चीज़ तोखे तवज्जो ऐं ध्यानु ऐं सिखण खां बिना नफ़ो न ॾींदी आहे, त अल्लाह जी इबादत सिखण ऐं तवज्जो सां अदा न करण सां तोखे कीअं नफ़ो ॾींदी। रिज़्क़ केरु ॾींदो आहे? अल्लाह ॾींदो आहे। पर हारी जेकॾहिं बिना तवज्जो जे, बिना सिखण जे हीअं ॿिज खे वञी ज़मीन में उछलाए अचे, रिज़्क़ अल्लाह ॾींदो आहे, पर उनजी इन ग़लतीअ जे करे अल्लाह उनजी ज़मीन खे खारे छॾींदो। हालांकि रिज़्क़ अल्लाह ॾींदो आहे, पर हारी जी थोरी ग़लती सां, छाजे करे अल्लाह जो निज़ाम आहे, उन निज़ाम जे थोरो क़दम ख़िलाफ़ खयईं, उनजी 10 जरेब 20 जरेब ज़मीन ई ज़ाया थी वेंदी। सरकार अलैहिस्सलातु वस्सलाम सहाबा किराम खे ईअं विहारे ऐं पुछा फरमायाऊं त सहाबीओ, तव्हां मूंखे ॿुधायो त सभ खां बदतरीन चोर कहिड़ो आहे हिन ज़माने में? सरकार वरी दुबारा पुछा कई त ॿुधायो त बदतरीन चोर कहिड़ो आहे हिन जहान में? सहाबी अर्ज़ कयो त फ़िदाक अबी व उम्मी या रसूल अल्लाह, अबो अम्मा मुंहिंजे मथां क़ुर्बान, महबूब अवां ई ॿुधायो। पाण फरमायो हिन जहान में सभ खां बदतरीन चोर नमाज जो चोर आहे। सहाबी हैरान थी विया त या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, नमाज जी बि चोरी थींदी आहे? पाण फरमायो हिकु शख़्स लापरवाही सां मफ़हूम हदीस पाक अल्लाह अकबर करे, जल्दी 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 तिलावत करे, जल्दी रुकू में वञे, जल्दी मथे थे, जल्दी सजदो, वरी जल्दी। फरमायो 2-3 मिंटनि में नमाज वई। फरमायूं इहो नमाज जो चोर आहे, बल्कि इहो बदतरीन चोर आहे। अने ॻाल्हि हिते ख़तमु नाहे थी। फरमायूं अल्लाह जा फ़रिश्ता दरवाज़े खां बीठा हूंदा आहिनि। इहो शख़्स नमाज पढ़ी ॿाहिरि निकिरंदो आहे। इन शख़्स जी नमाज पुराणे कपिड़े में वेढ़े बंदि करे मोटाए उनखे उहो फ़रिश्ता मुंहं में उछलाए हणंदा आहिनि। चवंदा आहिनि हे शख़्स, तू अल्लाह जी इबादत में लापरवाही कई आहे। अल्लाह खे तुंहिंजे इन इबादत जी काई बि ज़रूरत कोन्हे, ही खण पंहिंजी इबादत। और तरीक़ो बि मां ॿुधायां। ॿी रिवायत जे मुताबिक़ इहा नमाज़ आसमाननि ते वेंदी आहे त आसमाननि जा दर बंदि थी वेंदा आहिनि। इहा नमाज़ वापसि मोटंदी आहे किॾे वञे? नमाज जेका तव्हां सां अदा कंदा आहियूं, अल्लाह पाक जे हुज़ूर में जमा थींदी आहे, हाज़िर थींदी आहे। पर उहा नमाज जेका जल्दबाज़ी में अदा कई वञे, ग़लति तरीक़े सां अदा कई वञे, इहा बजाए हाज़िर थियण जे, क़बूल पवण जे, पहुचण जे, उन जे लाइ रहमत जा दरवाज़ा ई बंदि कया वेंदा आहिनि। वापसि मोटंदी आहे। घुमी उन जी गर्दन जे मथां तोक थी बीहंदी आहे। अल्लाहु अकबर। पोइ उहा पूरी ज़िंदगी दुआ कंदी आहे, या अल्लाह जीअं मूंखे हिन शख़्स बर्बाद कयो आहे, या अल्लाह तूं हिन खे, हिन जे बचनि खे, हिन जे माल खे बर्बाद कर। केतिरा ई अहिड़ा माण्हू चवंदा आहिनि नमाज़ पढ़ंदे साल गुज़री विया, पर को फ़ाइदो ई न थियो। अल्लाह जा बाना, इस्लाम में अहिड़ी का चीज़ न आहे, अहिड़ो को अमल न आहे जंहिंजो फ़ाइदो दुनिया ऐं आख़िरत में न हुजे, सिर्फ़ु पंहिंजी कमी ऐं कोताही आहे। त दोस्तो, थोरो एहतियात कयो, मुतवजी थियो। ईमान कहिड़े मक़ाम ते पहुचायो आहे तव्हां ऐं असां? दुनिया में हर चीज़ खे अहमियत ॾिनी आहे, सिर्फ़ु अहमियत न ॾिनी आहे, अल्लाह जी इबादत खे न ॾिनी आहे। इहो कहिड़ो ईमान आहे? उन परवरदिगार जे तव्हांखे हिकु नुत्फ़े मां पैदा कयो। हल अता अलल इंसानीहीनुम मिन अद्दहर लम यकुन शयअम मज़कूरा। उहो वक़्तु बि यादि कयो जंहिं वक़्तु तव्हां क़ाबिल ज़िक्र चीज़ ई न हुयो। अल्लाह तव्हांखे अहिड़ी शकिल सूरत ॾेई करे तयारु कयो जो तव्हां क़ाबिल ज़िक्र बणिजी वियो। आख़िर उन जी इबादत एतिरी लापरवाही सां तअज्जुब थींदो आहे। केतिरा ई चकर ख़ुतबे में वेहणु सेखारियो आहे त ख़ुतबो शुरू थिए त पहिरें ख़ुतबे में नफ़िल जे तरीक़े मुताबिक़, जीअं तव्हां नफ़िल में वेहंदा आहियो, इन तरीक़े सां ही ॿई हथ जेके आहिनि ईअं पकिड़े नमाज़ में जीअं बीहंदा आहियूं,
ईअं पकड़े बीही करे झोली में ॾिसो। जॾहिं इमाम ॿिए ख़ुतबे जे लाइ वेही उथे त उन्हनि हथनि खे बिल्कुलु खोले हिन रानुनि जे मथां रखो, ॾिसो झोली में जुम्मतुल मुबारक जे ख़ुतबे जो मुस्तहब ऐं मसनून बहितरीन तरीक़ो इहो आहे। ऐं ख़ुतबे में नमाज़ जूं 2 रकातुनि जो सवाबु छुपियल आहे। केतिरा ई साथी ॾिसंदा आहियूं, दोस्त ॾिसंदा आहियूं, ख़ुतबो शुरू कंदा आहियूं, सुन्नत में शुरू थींदा आहिनि। ख़ुतबे जे दौरान और कोई नमाज़ पढ़ण जो बि हुकुम कोन्हे। अहिड़े तरीक़े सां हे दोस्त पंहिंजी इबादत खे बहितर कर, ताकि तुंहिंजी दुनिया में बि अल्लाह ताला उहे रंग पैदा करे जो तूं ख़ुदि हैरान थी वञी। नमाज़ में अल्लाह ताला उहा बरकत रखी आहे। इन जे लाइ ए दोस्त नमाज़ अदा करण खां पहिरीं कंहिं न कंहिं साहिब नमाज़ जे अॻियां गोॾनि खे भञी, काई बि शर्मसारी कोन्हे। सफ़ेद सुहारी में अल्लाह जे महबूब जे सहाबन दीन सिखियो हुयो। इन में ज़िल्लत नाहे, अल्लाह इन में तव्हांखे इज़्ज़त अता फ़रमाईंदो। त इन में कोई बि हरज कोन्हे। नमाज़ सिखो, कहिड़े तरीक़े सां नमाज़ में बीहजे, सजदो कीअं ॾिजे, सजदे में कहिड़ा अल्फाज़ पढ़णा आहिनि, रुकू कीअं कजे, कहिड़ा अल्फाज़ पढ़णा आहिनि। नमाज़ आसान इबादत आहे। कोई बि ईअं न चवे त को मुश्किल तरीन इबादत आहे। आसान इबादत आहे, सिर्फ़ु थोरे तवज्जो जी ज़रूरत।